ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। आदलपुर पुलिस जूं जुआरिन ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़। एक जुआरी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। आदलपुर SHO सदरुद्दीन लक पारां गश्त दौरान पीर मुबारक शाह बगदादी स्टाफ भट्ट सां जुआ जे अॾे ते छापो हणी हिकु जुआरी नज़ीर अहमद सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि त हिकु जुआरी फरार थी वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार मथां आदलपुर थाणे ते जुआ जो केस दाख़िल करे खेसि लॉकअप कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। आदलपुर पुलिस जूं जुआरिन ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़। हिकु जुआरी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। आदलपुर SHO सदरुद्दीन लक पारां गश्त दौरान पीर मुबारक शाह बगदादी स्टाफ भट्ट सां जुआ जे अॾे ते छापो हणी हिकु जुआरी नज़ीर अहमद सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि त हिकु जुआरी फरार थी वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार मथां आदलपुर थाणे ते जुआ जो केस दाख़िल करे खेसि लॉकअप कयो वियो आहे।